पीपी सखर हाउस अॻवान सैयद ज़ाहिद शाह बुखारी चयो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी हलंदड़ क़िस्त में नवनि रजिस्टर्ड औरतुनि खे बि क़िस्त जी रक़म अदा थी रही आहे। असां जिन औरतुनि जा फॉर्म भराया आहिनि उन्हनि खे हलंदड़ क़िस्त में रक़म मिली आहे। अहिड़ो इज़हार हुन बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में बंदि थियल कार्ड खुलण जी ख़ुशी में बेनिफिशरीज़ औरतुनि मिसमात शबाना आसिया रुबीना सलमा नाहिद एजाज जावेद नदीम कामरान पारां संदसि मान में सखर जी शालीमार वारे इलाइक़े में कोठायल तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। ज़ाहिद शाह बुखारी वधीक चयो त मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जे शुरू कयल प्रोग्राम खे पीपी चेयरमैन ऐं सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी अॻिते वधाए रहिया आहिनि। सईद ज़ाहिद शाह बुखारी चयो त पीपी जे मरकज़ी अॻवाननि इस्लामुद्दीन शेख सैयद ख़ुर्शीद अहमद शाह नोमान इस्लाम शेख सैयद नासिर हुसैन शाह ऐं ॿियनि जी हिदायतुनि ते अमल कंदे ग़रीब मिस्किन माण्हुनि जी ख़िदमत करे रहियो आहियां। ग़रीब औरतुनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में नाला शामिल कराइण लाइ सर्वे कराइण वारो अमल जारी आहे त जीअं मुस्तहिक औरतूं मुस्तफ़ीद थी सघनि। उन खां अॻु तक़रीब में पहुचण ते मथसि गुल पाशी कंदे अजरक ऐं हार पाराए जीए भुट्टो जीए मोहतरमा शहीद जीए बिलावल भुट्टो जा ज़ोरदार नारनि सां आजियां कई वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची